سنجهوري जे वार्ड नंबर 2 में 2 वरनि जी ॿारड़ी पाणी जे टप में किरी ॿुॾी फौत थी वई। संजहूरी मां अवां खे ख़बरूं पिया मासूम ॿारड़ी बशरा अंसारी पाणी जे टप में किरी ॿुॾी फौत थी आहे। अनीस लगारी खां वधीक तफ़सील मालूम कयूं था। जी अनीस लगारी, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी तारा, संजहूरी शहर जे वार्ड नंबर 2 में पोलियो वर्कर जी 2 सालन जी मासूम ॿारड़ी बशरा दी शफकत अंसारी घर में पाणी जे भरियल टब में ॿुॾी फौत थी वई। मासूम ॿारड़ी जे वालिद मुताबिक़ ॿारड़ी ॿारनि सां गॾु पाणी वारे टब में रांदि करे रही हुई। रांदि कंदे ॿिया ॿारड़ा पाणी वारे टब मां निकिरी कमरे में हलिया विया। जॾहिं त मासूम बशरा रांदि कंदे संदसि मुंहुं पाणी जे टब में हलियो वियो ऐं पाणी में साह बंदि थियण ऐं पेट में पाणी भरिजण सबबि फौत थी वई। जॾहिं घर वारनि खे 1 कलाक खां पोइ ख़बर पई ऐं नींगरी खे खणी सालका अस्पताल संजहूरी मुंतक़िल कयो वियो, पर एमरजेंसी में डॉक्टर चेकअप खां पोइ संदसि फौत थियण जी तस्दीक कई। बाद में लाश वरसन हवाले कयो वियो ऐं संदसि लाश घर पहुचण ते कोराम मची वियो। जी तारा, महिरबानी अवां जी अनीस लगारी तफ़सील ॾियण लाइ।